अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। फ़क़द क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला तदखुलूनल जन्नत हत्ता तुमिनू वला तुमिनू हत्ता तहाबबतुम अला अदुल्लुकुम अला शैइन इदा फ़अल्तुमूहु अहबबतुम क़ुलना बला या रसूलल्लाह क़ाल अफ़्शुस्सलाम औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्तवद्दुदु इलन्नासि निस्फुल अक़ल इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जे गहराइण सां सोने दिलबर मिठड़े मोहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां बावाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अवल तारीफ़ उनजी जै जोड़ियो ही जहान वजूद दई मखलूक के पैदा कयई इंसान अशरफुल मखलूकात चई बेतर वधाई ईमान पो सच चयो सुभान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। नकी मुंजो ना उनकी मुंजी ज़ात सब सुअन तोखे तुंजी ज़ात सिफ़ात छॾे वींदई सब को जॾहिं वींदई साव न रहंदई संगत न रहंदई चाव उहा पोख काजा कम चई क़यामत में। क़ाबिल सदर वाजिबुल एहतराम मुंहिंजा प्यारा भाइरो
मो अल्लाह करीम जे पाक कलामुल्लाह 83 पारे मां सूरह आल इमरान मां हिकड़ी आयत तिलावत कई आहे ऐं सोने मोहम्मद रबी पाक सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक मां चंद हदीसूं बयान कयूं आहिनि। परवरदिगार आलम ओ नाचीज बंदे की हको चवण जी हको समझाइण जी इन सां गडो गड परवरदिगार आलम तवां सां सभिनी खे अमल करण जी तौफीक अता फरमाए। रब्बे काबा जो कसम मा कुरान जी महफिल सरासर रहमत आ, सरासर बरकत आ, सरासर राहत ऐं करार ऐं सुकून जो सबब आ। हिते को निभागो न ईंदो आ, कुरान ॿुधण सभा ॻाईंदा हता के हदीस में इंदो जो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगर कोई इंसान जलसे ॿुधण न आयो ॿाहिरि के इमरजेंसी में उन जा बचड़ा बार के बीमार आ के मजबूरी जे करे न अची सघियो इन कुरान जे महफिल मां उन का सिर्फ चाबी वठण आयो या का शे पुछण आयो त काथे पई आ अल्लाह ऐलान कंदो आ त इन जो भी सागो कुरान ॿुधणंदन जे लिस्ट में नालो लिखराए छॾियो। फरिश्ता चवंदा आहिनि या अल्लाह त आयो ई कोन हो, इनके इरादो भी कोन हो, हे सिर्फ पंहिंजी मिंट या 2 मिंटन जे लाइ ते आयो आ। अल्लाह से फरमाइंदो आ ला यशका जलीसुहुम, ये कुरान जी महफिल एडी इज्जत वारी आ, एडी इज्जत वारी आ, एडी अजमत वारी आ जो अगर को निभागो भी हिते हिकड़ो मिंट अची वेंदो त मां अल्लाह ते के भी सभागो करे। अज ताजी का हदीस पढ़ी हुजूर फरमाए मन अल्लम आयतन, जे इंसान के मुसलमान के कुरान जी हिकड़ी आयत सेखारी फरमायो त कान लहु सवाबुहा मातुलियत, पो उन शागिर्द के उन जमायती के उन बार के उन न्याणी के जेस ताईं उन कुरान जी तिलावत वे कंदा रहंदा उन उस्ताद जे नामे अमाल में अल्लाह से सवाब जारी सारी त अल्लाह से कुरान वारन के त शाइन रंगे छड़ियो आ। रब्बे काबा जो कसम आ जेके मस्जिदन में वेचारा पढ़ाइन ता 2000 3000 4000 वरी एक्स्ट्रा लेटन भी साफ कंदा वेचारा छा हालां कुरान वारे का लेटन साफ कराइण नाए पर हु पाण आजिजी जे हिसाब सा कसर नफ्सी जे हिसाब सा कंदा त 3000 में 6000 में 5000 में 10000 में अजकल छाथो थे पर इनन के मुजो भी सलाम आ, अल्लाह जो भी सलाम आ, फरिश्तन जो भी कायनात जे इंसानन जो सलाम आ जो इनन दुनिया में ढूंढ जे कढ न लगा पर कुरान जी दामन न छडी दऊं। अल्लाह इन जे नस्लन मा कुरान जा हाफिज आलिम कारी पैदा कंदो, दुनिया में त मिड़े थोड़ी घणी गुरबत में गुजारे वेंदो पर कब्र में पहुंचंदो अल्लाह कब्र जन्नत जो बाग। हदीस में इंदो हुजूर अलैहि सलातो व सलाम फरमायो इन्ना आदम इबादत उम्मती तिलावतुल कुरान, मां मोहम्मद पाक जी उम्मत जे इबादत मां इज्जत में इज्जत वारी अजमत मां अजमत वारी इबादत जो नालो तव कुरान जी तिलावत करण। चो सुभान अल्लाह। कुरान पढ़ंदो मुंजारो लंदव परेशानी तकलीफा। हदीस कुर्सी में रब्बे दुल जलाल को फरमाए मन शगलउल कुरान अन ज़िक्री व मसालती आताई तो अफदल माउती साइलिन। हेदा एकरो इंसान तस्बीह खणी ज़ाल कौन थस उन जे ला वजीफो तो रब्बना आतिना इमरातन हसनतन, या अल्लाह सोनी ज़ाल दी जाए, रंग जी भी सोनी हो जे चिट्टी पर अखलाकन जी भी साफ हो जे, समझो ता। रब्बना आतिना इमरातन हसनतन फिद दुनिया वल आखिरा, या अल्लाह मोके ज़ाल खपे पर सोनी हो जे सूरत में भी सीरत में। हेड़ा एकड़ो कुरान पढ़े रब साईं इन घुरंदड़ खां इन कुरान पढ़ण वारे के ज़ाल अञा चिट्टी भी दींदो सोनी भी दींदो। गाल समझ में आई। हेड़ा एकड़ो इंसान दुआ घुरे पंहिंजे रिज़्क जे बरकत जे ला। असां जो साईं मुर्शिद हज़रत सैयद अहमदुल्लाह अलैहि रहमतुल्लाह अलैहि सब चो रहमतुल्लाह अलैहि फरमायो साईं जे मलफूजात में लिखियो पियो त एकड़ो शख्स आयो साईं मोते कर्ज थी वियो आ, मां कर्ज में जकड़जी वियो आ, मां मोखे लिकाए करे घुमंदो तो वता मता। अबा कर्जी सां जेको असर थींदो आ उन्हनि खे ख़बर हूंदी पर मुंहिंजे साईं फरमायो मन वदा मोसिरन औ
मन अंज़र मोसिरन औ वदाअन वअदल्लहु अल्लाहु फी दिल्ली जेको के मुसलमान के कर्ज दे महीने जेला हाने वो बेचारो चवेस अदा मुसलमान मा महीने जे अंदर तो के पैसा न तो दई सगा अन्या मोके बियो महीनो मोहलत कपे हुजूर फरमायो जे मोहलत दिनस महीने जे बजाय 2 महीना अल्लाह ते के अर्श जे साए में बया औ वदाअन या माफ करे शरियान अब तांजे इलाके में को गदागारे वारो शख्स जी उन बेचारे जी बा पुट जी भजी पवे या जंग भजी पवे तो सिविल जो अशर ॾिसी बेचारो वनी उधारा पैसा वठी 50,000 हाने बेचारो 500 पाना कमाए त कर्ज कीअं लाए पो एड़े माण्हू के जेकने को सरंदी वारो माफ करे छडे हुजूर फरमाया त रब चे तो मां इन के अल्लाह अर्श जे साए में दे अबा भलाई जा कम कजन ही जिंदगी मिली या तोहफो हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन अकाला नादिमन अकाला अल्लाहु यौमल क़ियामा अरबी में इकालो चेबो आ एकड़ो शख्स मोका ये मोबाइल वठी उठे असा घर वयो अमर चे भाई तो महंगी वठी आयो या साल चेस या के भा चेस या के यार चेस हाने आयो आ मौलाना साहब ही मेहरबानी करे ये मोबाइल पांजी सागन पैसन में 3000 में मोका वठो मोके 3000 वापस कयो हुजूर फरमाए जेको एड़े शख्स सा कटौती न करे अबा तो तो खणी वे हाने मां कटिनो मैं पैसा 3000 जे बजाय 2500 दिनो मैं या जेको कटौती न कंदो रब चे तो माला क़यामत जे ॾींहं में तेके ज़िल्लतुन खां बचाए करे जन्नत में जगह इते हेरलन सब बाबा कटौती हाने मोको मोटरसाइकिल वठी वई हाने मां छो वठा तो का वापस राणा वठे से कम अची वेंदई जा सुबह तो इनके 40,000 में मोटरसाइकिल दिनी शाम जो जेकरे तू चेक करे वापस करे वठेस तो के अल्लाह क़यामत जी ज़िल्लतुन खां बचाईंदो हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो रब जुल जलाल हदीस कुर्सी में फरमायो मन फरजा अन मुस्लिमिन कुर्बतन मिन कुरबात दुनिया फरजल्लाहु अनु कुर्बतन मिन कुरबात यौमिल क़ियामा जेको दुनिया में के मिस्कीन गरीब सा ताउन कंदो के गमगीन मजलूम सा बेली बनबो के गरीब जे घर में अटो नाए केंजे घर में दाल नाए केंजे घर में तेल नाए हाने न के खबर पया त बेचारो मिस्कीना न जा कमाइण वारा बचड़ा भी बीमार पे जीव्यान 5 किलो अटो खणी गरीब जे घर दे मोकलियई नबी से फरमायो रब क़यामत जे ॾींहं में इनके ज़िल्लतुन खां बचाए करे जन्नत नसीब कंदो अबा जेको वरी ठेलन के तपाए वो करे विदो अबा जेको ड्रायलन के ठाए तो वो तो जन्नत में वने जेको दुख वारन के खिलाए तो वो जन्नत में वेंदो जेको खिलाइंदन के वरी दुखाए तो वो वरी बगैर हिसाब किताब जे चन ताजी मर्जी आ जेका दिल के ताजी चवे हदीस में इंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो राई तो अला बाबिल जन्ना केफ तो अला बाबिल जन्ना जन्नत जे दरवाजे ते भी ॾिठस जन्नत जे दरवाजे ते लिखियो पयो हुयो सदाकत बेअशरत अमसालिहा जेको दुनिया में मिस्कीन गरीब के रुपयो दींदो दा दुनिया 70 आखिरत मिलंदस वल कार्जो बेसमानिया शरा पर जेको के मिस्कीन के उधारा पैसा दींदो अल्लाह ते के 18 रुपया दुनिया में वापस करे दींदो 70 आखिरत में जिब्रील जेको मानू के पैसा दई छडे उए त उकाडी बान कर्ज में त पैसा वापस ओडबा यो शाजे करे हजरत जिब्रील अमीन चयो ले अन साइल इदा यसल फकीर जने सवाल कंदो वा उन वट लिखल माल होंदो वा वल मुस्ताकरे सो जने कर्जदार इंदो वा 1000 बार सोचिंदो वा मां केडे वन्या मानू खिलन छडे दींदा मानू गालन छडे दींदा बेचारो वडा वडा वडियूं सोचूं करे बाद में इंदो वा उन वट रुपयो न होंदो वा तंजे करे कर्ज दींदड़ के अल्लाह से कर्ज जा पैसा वापस भी वठंदो तने भी 18 रुपया दुनिया में रब मोटाए दींदस ए 70 आखिरत में मिलंदस तंजे करे कुरान फरमायो वा इन कान ज़ु उसरतिन फनज़िरतुन इला मैसरा 33 पारे में सूरह बकरा में अल्लाह फरमायो अगर को कर्ज वठी वियो त वाणे बेचारो कर्ज में ता का मोहलत
नथो घुरे अञा वक्त तो तलब करे उनके वक्त दीजो मां अल्लाह बेड़ा पार करे छॾींदो माव पर समझो ता लाचार मजबूर आ वेचारो नथो लाए सके वअंत सदकू खैरुल लकुम पर माफ करे छॾियो इहो तां जे ला भलो दव दुनिया जी परेशान मंद इंसानन के परेशानी मां कढण तां जो कम कम जे जे ज़िल्लतुन का बचन अल्लाह जी ज़ात जो कम ये भलाई जा कम जंहिंजी दिल चवे त करे न करे न चवे त हुनजी मर्ज़ी हर को मरी वेंदो न कलोड़ा खणी न ज़मीन न की फुलबोटा खणी वेंदा न की मेमण खणी वेंदा न की सुमरा खणी वेंदा न की मितला खणी वेंदा न की शेख खणी वेंदा हर कोई ते ज़मीन सटे वेंदो मालिकन के कुरान ॾियो नी पोइ बि 10,000 बि न रखंदव कफन में जेको कणो अथव हिते करे वठो बस कुछ भी कोन अथव मस्जिद जी ताकत अल्लाह ॾिनी अथव त मस्जिद ठारायो मदरसे जी अल्लाह ताकत ॾिनी अथव त मदरसा ठारायो दीन जे नलकन जी हण जी तव्हांखे अल्लाह ताकत ॾिनी आहे त नलका हणायो के गरीब के अटे जी ॾियण जी ताकत अथव त गरीब के अटो दियो अक्सर करे वेचारा मरीद चंदा पिया साईं असांजे घर में तकलीफ़ बार बीमार आहिनि घर गोरो अबा घर गोरवा तो कुरान तालब घुराए करे 30-40 उन्हनि खे ॿधे क्यों खाराए बाकरे गोश्त में इंशाअल्लाह हल्को थी वेंदो अल्लाह जो कसम कुरान सां घर हल्को थी वेंदो अञा जेकने गरीब हो त भला पो जेको खाली पुला न हूंदो आहे गोठाणो मिड़ई पटाटे में चाइन उन में भी घुरायो अञा जेकने भला न थे तुंहिंजे घर मां डरे त 3 बकर उन ते हथड़ो रखी करे कटे करे पापा अदद पाजा अदद किले जाइए थेलियों ठाए करे पाड़े के दे तुंहिंजे घर जी भला खत्म थी वेंदी छा पर तो वट आहे कोन दाल जा पैसा कोन पटाटन जा पैसा कोन त पोइ तूं बिस्मिल्लाह करे सूरत यासीन पढ़ अल्लाह से तुंहिंजी इहा शिप टारे छॾींदो जॾहिं गमगीन हुजो सो ते यूसुफ पढ़ो तफसीर जलालैन में लिखियल आहे अल्लाह तव्हांजा कम टारे छॾींदो सियाणे घर गोरो आहे पोइ इहो कीअं सही हिकड़ो घर छॾियो आहे पोइ इहा गेबा त तुंहिंजे कढा तुंहिंजे कढवा त पोइ तूं सदको कढंदे इंशाअल्लाह इहा भला अल्लाह से टारे छॾींदो अब अल्लाह के ताकत आहे न भला के टारे दा हां बा हदीस में ईंदो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो असदक़तु तरुद्दुल बला सदको बलाए मुसीबत के टारे छॾींदो अथव बादिरू बिसदक़त फइनल बला ला यतखताहा सदको कयो खिरातूं कयो भलाऊं मुसीबतूं अल्लाह साईं टारे छॾींदव फरमायो माना अल्लाह बरंदड़ बा विसाए छॾींदो आहे वलो बेशक के तमरतिन खारक जो अड टुकुर पाण खाओ अद गरीब खे ॾियो आयल अज़ाब मुसीबत रब से माफ कंदो आहे सीरत मुस्तफा मौलाना मोहम्मद इदरीस कांदलवी रहमतुल्लाह अलैह जो किताब तव उन में लिखी पई तव हदीस अल कसदत तुतफिउल खतिया सदके सां अल्लाह बाने जा गुनाह भी माफ करे छॾींदो आहे नबी से का सवाल के वे या रसूल अल्लाह अय्यु सदक़ती अफदल भले में भलो सदको केड़ो आ नबी से फरमायो अंता सदका व अंता सखियुन शययुन सेहतमंदी में जेको सदको कढो ता अल्लाह के यो प्यारे में प्यारो सदको तव अब कंहिंजो पेर पकड़े में पची पियो हाणे इन देगड़ोला थो भली ॻाल्हि आहे सुभान अल्लाह कंहिंजे शइ पेर में तकलीफ़ अची वई कंहिंजा गुर्दा फेल थी विया कंहिंखे शुगर थी वई कंहिंखे कामण थी वियो कंहिंखे छा थी वियो हाणे दर को देग लाहींदो न पर तूं बीमार थियण खां अॻु में खेर कर त अल्लाह तोखे इन बीमारियुनि खां ई बचाए छॾे फरमायो भले में भलो सदको इहो तवजो तव्हां सदको कयो पर सेहतमंद हुजो बीमार थियण खां पहिरियां सदको कयो हिन हालत में त तव्हांखे मालदार थियण जो बि शौक़ु हुजे तखशल फ़क़्र गरीब थियण जो बि भो अथव वतामुलल गिना आसूदे थियण जी बि ख़्वाहिश अथव पर एॾी देर न कजो एॾी देर न कजो हता इदा बलगतिल हुलकुम एस ताईं जो इज़राइल मथां पहुची वञेव पोइ तव्हां चवंदा वठो चओ था फलाणे मदरसे में ये जमीन ॾिजो फलाणे मस्जिद में हे जिरेब ॾिजो तू जिरे न ॾेई वे त पोयां तुंहिंजा ॾींदा डाची ॾा तो ॾी 13 फिप न ॾींदा तू जिरेब तो चवे न वैसो बि न ॾींदा छा खिरपुर जे शहर में हिकु अल्लाह जो मानो जेके तकरीबन 600 जिरेब ज़मीन हुई पोइ हिकिड़ो मौलवी साहब वियसि सी मस्जिद ठाहियूं कुझु हिन में वंड जो 100 रुपयो ॾिनो हा बा 600 जिरेब ज़मीन वारे 100 रुपयो कढी न त या मस्जिद ठारायो पोइ जॾहिं मरे पोइ पुटनि खे चए त 1 या 2 जिरेबनि में मस्जिद ठाराइजो हुन
उन्हनि वैसे में बि न ठहरायो पाण पंहिंजी हयाती में 100 रुपयो ॾिने मस्जिद जे ठहराइण में पोइ चवनि पासे कुझु गर कुझु रिज खोड़ अथव इहो छा इहो 100 रुपए बि वॾो अथव मुंहिंजे लाइ छा बरहाल बाबा जेके 600 जिरेब ज़मीन हुजे उहो 15 किलो वांगण खाए ऐं परोदा पटाटा खाए इन खां वधीक अलाह जो को अज़ाब आहे हाँ बा पाण खाओ बच्चन के खारायो मिस्किनन के खारायो अल्लाह जी ज़ात जो कसम इहो ई अथव अख बूटींदो बस कुछ भी तांजो न रहंदो हदीस में इंदो आ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो व अनफिक ला यालिक मिन तौलिक अल्लाह से देवा पाण भी खाओ अम्मड़ के भी खारायो चाचा मुर्गी ना बाकरो गोश्त रान जो गोश्त वठी नरम नरम बूटियूं करे कुटी भोरे पंहिंजे मां के भी खारायो अबे के भी खारायो इंशाअल्लाह 50 जिरेब मां 100 जिरेब थी वेंदव 100 मां 200 थी वेंदव 200 मां 400 थी वेंदव बाकी इए चवला करे मरे अला करे मरे छा त पो जेका अथव न ज़मीन या 50 इहा भी इए सेक में सड़ी वेंदव छा जिन वेचारनि कमाए सॼी ज़िंदगी दुखन सा ता के जिरेबन जा जिरेब ॾिना उन्हनि पीमा जे ला ता वेठा हो मौलवी साहब एड़ो खत्म कर जा जो अब उथे न खट ता इते ही ओबासी दे मरे छा त अन्या मा एंजॉय न तो क्या अन्या जे पी मरे त पो त कुछ मनमानी कया अब जे पी तो के कमाए ॾिनो तेजे भागन के तो तीली दे साड़ी ने त रब त ॾिसे तो न उन वेचारे वैसा वठी करे तो के एक जिरेब मा 7 जिरेब करे ॾिना 7 मा 14 करे ॾिना 14 मा तो के 50 करे ॾिनो ज़िना जेला न शराब जेला न जुआ जेला व्याज जेला न जुल्म जेला न कुत्तन ने बिलन के माल खाराने जेला न हदीस में इंदो आ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मानी खारायण एडो सवाब तव अय्युमा मुस्लिमिन तमा मुस्लिमा ला जुइन अतामा अल्लाहु मिन सिमारिल जन्नह जेको के मुसलमान के मानी खाराए मौलाना साहब के मौलवी के मानी करायण त वडो सवाब आ कुरान जे हाफिज के मानी करायण त वडो सवाब आ पेशमाम साहब के मानी करायण त वडो सवाब आ बकरार के मियार के अनपढ़ल के न हाफिजा न आलिमा न नादना पढ़ला न दाढ़ी तस न पटको तस आम इंसान बुखाए के जेको मानी कराए मां अल्लाह जन्नत जा मेवा कराया अब पोता जे देगिन में जेको यो भत पचे तो इयो मतिया जन्नत जा मेवा वदे हां बा जे पंजे बापे जेला जे पंजे वडन जेला ता जो एक खीर जो बंदोबस्त कियो इन छन एक देग मा 50 मानो खाइंदा बिन देगिन मा 100 मानो खाइंदा वरे जेकने बचड़न के बारन ने मोकलियो त माना ई समझ चेन पंजन देगिन मो तकरीबन इंशाल्लाह 4-500 खाई विंदा कोताला जो वली हुंदो जेको बेचारो सकंदो हुंदो मौला बिरयानी खारा अजो खाई हथ जो खणंदो त रब तुंजे कब्र में सुतलन वडन जी कब्र के जन्नत जो बाग बन हदीस में इंदवा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अय्युमा मुस्लिमिन सका मुस्लिमा ला अतशानिन सका अल्लाह मिरही के मखतम जेको के मुसलमान के पानी पियारे उन्यारे के पानी पियारे मा अल्लाह जन्नत जो पानी पियारे आस अय्युमा मुस्लिमिन कसा मुस्लिमन अला औरिन कसा अल्लाह मिन सियाब खुदरिल जन्नह जेको के मिस्कीन गरीब के वडन जन्नत दे न त पाण पाए तू 2800 जो वगो ए पी जे नाले ते दे 300 वारो वगो तो तू भी मरंदे तो वारा वरी पोया छोरा 150 वारो वगो दींदा हाने मौलवी साहब जो 150 वारो वगो वठे सिलाई 700 रुपए जा वगो 150 वारो हाँ बाबा करे छा बेचारो मौलवी साहब पगारा मौलवी जो वधायो कोन था 3000 4000 5000 मथे गरो ही न था जा ता जा पंजा मोटरसाइकिलन जा खर्च महीने में तेल जा 6000 10000 12000 मौलवी साहब के खोड़ हारू पर छा कंदा मौलवीन के भी माल मिलंदो तो हारू पर विञाईंदा पिया तू जेको विञाईंदो यो तो के फिक्र कोन दो दे अब पंजे पाड़े जे पेशमामन जी पगार वधायो अल्लाह के मन्यो बाइन दाइन त कार करे छडियो चाइन के आया बादशाह पर हेड़ो कार न थियो 300 रुपया में किलो तेल 280 रुपए में दाल 1100 रुपए में तकरीबन बाकरो गोश्त गरीब त बेचारो नालो ही न खणंदो बाकरे जो हां बा तो दिसो कोन ता बेचारे पेशमामा जी पगार 3000 4000 हाने जो महंगाई पे थी वे त कुछ त वधायो जने 65 रुपए में लीटर हो तेल जो तरे भी 3000 जने वनी आने 125 रुपए 125 रुपए में तेल तरे भी 3000 जो इंशाल्लाह वधाईंदा थे मोखे के हाफिज साहब पैसा नहीं ना
तो मुझे बारे में भी गाला छा हदीस में इंदवा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको के मुसलमान के मिस्कीन के गरीब के यतीम के पेशमाम के वगो पराइंदो अल्लाह से क़यामत जे ॾींहं में उनके जन्नत में घुराए करे जन्नत जी पोशाक सां मुज़य्यन कंदो। अब बापो तो खेरपुर जा कपड़ा भला या जन्नत जा। हाँ बा अल्लाह से दे पाण खाओ अबे के खारायो बच्चन के खारायो अमड़ के खारायो मासन के खारायो भेनन के खारायो सियारे में कपड़ा वठी पारायो उनन के जुती वठी पारायो मरी विंदो हथे खाली थी विंदो ये पयो न जकने यासी न पढ़ी करे दुआ क्यों तुंजे ला त रब साईं तो की कब्र के जन्नत जो बाग बनाए। अल्लाह फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह कुल चा मुंजा सुना दिल पर नबी इन माना जे कदई कुंतुम जेकने आयो तवा तुहिब्बूनल्लाह अगर अल्लाह से मोहब्बत करन चायो था अल्लाह जा प्यारा बना बनजन चायो था अल्लाह जा महबूब बना बनजन चायो था अचो तमा मोहम्मद ता के एकरो रस्तो बुधाया उन रस्ते ते हलन ता जो कमा अल्लाह जा प्यारा थी पंदो ता मुझा सुना दिल बे नबी दुनिया के चाओ अल्लाह जा प्यारा बना बनजन चायो था फत्तबिऊनी मा मोहम्मद जी ताबेदारी कयो मुझो सुनो दिल बे नबी फरमाइंदा अगर मुझी अमर जी जल जिंदा हो जे या मां नमाज पढ़ा को मुदवा ता ईशा जी नमाज पढ़ा अमर मोके सद करे आ तमा मोहम्मद ईशा जी नमाज जो फर्ज भनी करे पंजी अमर के चवा जी मुजी जीजल असा तवा बाहर बिठाऊं फर्ज का वो भी पंजे मां के जीजल न था चाऊं बेली अल्लाह जे वास्ते महबूब जे नक्शे दे जिंदगी गुजारे बेड़ा पार थी अल्लाह फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम मुझा सुना दिल बे नबी तू दुनिया के चाओ अगर अल्लाह जा प्यारा बना बनजन चायो था फत्तबिऊनी मा मोहम्मद जी ताबेदारी कयो सितान जी ताबेदारी क्यों त असां के शामिल दो अल्लाह फरमायो युहिब्बुकुमुल्लाह मा अल्लाह ता सा मोहब्बत कंदस व यगफिर लकुम ज़ुनूबकुम तांजा सब गुनाह धोई साफ कंदस वल्लाहु गफूरुर रहीम अल्लाह बख्शिंदड़ भी या रहम कंदड़ भी या नबी से फरमायो कुल्लु उम्मती यदखुलुल जन्नह मुझा सब उम्मती जन्नत में दाखिल थींदा इल्ला मन अबा मगर जिन मुझो चयो न मन्यो किला या रसूल अल्लाह मन अबा सिंबला ता जो चयो केर न तो मन्ने सगे मन आतानी दाखिलल जन्नह जे मुझो चयो मन्यो वे जन्नत में दाखिल थींदा व मन असनी दाखिलल नार जे मुझी नाफरमानी कई वो जन्नत में विंदो या अबा सुफियान पुट अबा सुफियान वल्लाहि ला तमूतुन खुदा जी दा जो कसम तवा के जरूर जरूर मौत इंदो सुम्मा लतुबासुन यौमल क़ियामा वरे क़यामत जे ॾींहं में जरूर जरूर ता के उथारियो विंदो वला युदखिलन मुसिनुकुमुल जन्नह ता माने को कार जन्नत में दाखिल थींदा वला युदखिलन मुसियुकुमुन नार ता मा बदकार जन्नत में विंदा इन्नल अबरार लफी नईम बेशक ने को कार जन्नत में विंदा व इन्नल फुज्जार लफी जहीम बेशक बदकार जन्नत में विंदा अब अबे अमर जी फरमा बरदारी करण या बिचाए बा ने किया मापी के इज़ान यो कबीरो गुनाह मापी के इज़ान इन्ना मिन अकबरिल कबाइर इन्नल कबाइर कबीरा गुनाह नबी से मुख्तसर बुदाया अल इशराको बिल्लाही अल्लाह जी सासा बेके भाईवार कन शरीकन अब एकड़ो मानू पंजे बच्चन के हर महीने रोजानो खर्चियों पैसा कपड़ा खादा हर शे दे थो हाने उनो जे उन शख्स जे ओताक वट एकड़ो यार अचे को मानू परदेस का इन जा पुट उन के चवन चाचा असा के जुती वठी दे असा के उनारे जा कपड़ा वठी दे मोके बुधायो तो उन जे पी के गिरत इंदी नहीं हाँ बा उन जे पी के कावड़ा बा अचे या ना अचे तो वो चंदो न मां ता के टेम ते खर्चियो दिया मानी खाराया कपड़ा वठी दिया पर जेकने नौज बिला के एड़ा मानू होजन जो उनन वट पर्दे जो रवाज ही न होजे
उन जी ज़ाल चवे उन जे दोस्त के त अदा तू मुंहिंजे मुड़स जो दोस्त आ मूंखे उनारे जा कपड़ा वठी ॾे जुती वठी ॾे हाणे मूंखे ॿुधाए त कावड़ चढ़ेसि या न चढ़ेसि हां बा रब चए तो अलैहि सल्लल्लाहु बिकाफिन अबदा मां अल्लाह पंहिंजे बाननि खे खाराइण जे लाइ काफ़ी आहियां मां अल्लाह पंहिंजे बाननि खे पीआरण जे लाइ काफ़ी आहियां कपड़ा पाराइण जे लाइ मां रब थकजी पवां त पोइ त ॿियनि जे दरनि ते धिका खाओ थाबा खाओ कुतीअ खे बचा केरु ईंदो आहे सत हाँ बा कॾहिं खे केरु ईंदो आहे हे सियाड़नि खे सियाड़ी जेका सियाड़ चइनि इन्हनि खे पोइ इहे भला कोन था वञनि ॿियनि कारे पीरनि ते कोन था पहुचनि बाबा छा न कंहिंजो मथे इंसाननि जो मथे या कुतनि जो ॻाल्हायो इंसाननि जो नी गॾनि जो शान मथे या इंसाननि जो अशरफुल मखलूकात कुतो हुआ या इंसान हुआ इंसान हुआ नी गॾा हुआ या इंसान हुआ केरा अशरफुल मखलूकात इंसान हुआ रब चए तो मां तोखे न ॾेई सघां थकजी पवां त पोइ तूं मुंहिंजो दर छॾे वञजां छा तंहिंजे करे हिकिड़ो अल्लाह जो बानो रोज़ानो मस्जिद जे मिहराब में अची करे पंहिंजे रब खे सॾड़ा पो करे या अल्लाह मुंहिंजी ज़रूरत पूरी फरमा वो अल्लाह उनके आजमाए पो अल्लाह फरमाए बाना मां अल्लाह से तुझी दुआ नथो कबूल किया त ॿियो भिक में एक शख्स वेठो हस कि रोज तोखे आवाज तो अचे मस्जिद जे कुंड मां त मां तुझी शयन दुआ नथो कबूल किया पो भला ॿियनि छो नथो वञे चई बाबा ॿियो दरी कोन्हे न काॾे वञा ॿियो दरी कोन्हे न दे या न दे ॿुधे या न ॿुधे मूंखे ॿियो को दर वठणो ई न आहे तंहिं महिल ई आवाज़ आयो त बाना मां रब तोखे आज़मायां पोइ त ॾिसां बीहे थो या भॼे थो तंहिंजे करे सभु ज़रूरतूं पूरियूं कयूं माए सभु मसला तुंहिंजा हल कया माए असांजो साईं बुज़ुर्ग मौलाना अब्दुल गफूर कासमी साहब रहमतुल्लाह अलैहि मिसाल ॾींदा हिकिड़ी अमड़ जी जल वेचारी कावड़ में पंहिंजे बच्चे खे ग़लतीअ ते चमाटो हयूं आख़िरकार दरवाजो बंद करे छॾे कावड़ में दरवाजो जो खोले तो वो घर जी जेका दर जी चौट थींदी आहे न उन ते हीअं किटो रखी करे सुतो पियो बहरहाल उथियो त उनखे अमड़ चमाटो आयूं त मां खे चई जीजल सॼो ॻोठ घुमियो आहे मानी बि मिली वेंदी पन खाई पेट बि पाले वेंदमि पर मूंखे जीजल जहिड़ो प्यार काथे नथो मिले छा तंहिंजे करे तूं बि रब खे चओ त रब मूंखे तो जहिड़ी इज़त तो जहिड़ी शाइन मदद ऐं नुसरत कोई नथो करे सघे तंहिंजे करे अबा अल्लाह जी ज़ात में ॿिए खे भाईवार कर इहो बि शिरक आहे नबी से फरमायो को कुल वालिदैन माउ पीउ जी नाफ़रमानी करण इहो बि कबीरो गुनाह अथव जेको पंहिंजे माउ पीउ खे नाराज़ कंदो मां मोहम्मद क़यामत जे ॾींहं में हो जेको सर न पीआरींदो मांस मां मोहम्मद अल्लाह जे दरबार में शफात न कंदो मास तंहिंजे करे मुंहिंजे साईं फरमायो इन्नल जन्नत ताता अक़दामी उम्महातिकुम अल्लाह साईं जन्नत अम्मा मिठड़ी जीजल जे पेरनि में रखी अथव नबी साईं का सवाल कयो या रसूल अल्लाह मन हक़ बे उसने साहबती से मां दुनिया में सभिनी सां भले में भलो सलूक कैसा कया नबी साईं फरमाया उम्मा का पंहिंजे मां सां सुम्मा आयन से बे नंबर में नबी साईं फरमाया उम्मा का पंहिंजे मासा सुमायुन से 3 नंबर में नबी से फरमाया उम्मा का नबी से फरमायो आसीन उम्मा का पंहिंजे मासा सुनो सलूक अल पंहिंजे मासा सुनो सलूक अल पंहिंजे मासा सुनो सलूक अल हदीस में इंदो नबी अलैहि सलातो व सलाम का सवाल कयो वियो या रसूल अल्लाह मां पीउ जो शान त बयान कयो नबी से फरमायो मां जन्नतो का अब माता जी जन्नता अब माता जी जन्नता अब माता जी जन्नता अब अजे के खबर होजे त अब मां जन्नत भी आ वो भी नौज बिल्ला वो पंजे मां के चवे चरी पी के चवे चरिया हां पंजे मां के चवे मथे जो सूर पी के भी चवे मथे जो सूर यारन के चवे यस एंड जी ए पी के करे फोट ए मां के भी करे फोट छा बा मोके बुधा त भाई दर बदर थे ना थे हां जुरेज नाले बनी इस्राइल में हिकिड़ो शख्स हो पो नफिल पो पढ़े उनके अम्मा सदबी करे या जुरेज नफिली इबादत में बीठो चे नफिल पूरो करे वडा पोइ अमड़ के कावड़ा जी वई चे शल अल्लाह कंदो का माई किनी गीचे पोतों जी हिकिड़ी माई बकरा रखा ज़ना कराई पो मालकन जिन ते जोर भरियो पुछा क्यों से भला तो के खां ज़ना कराइया
थी सके तो शायद ड्रामो ठायो उन आबिद के बदनाम करण जे ला उन माई चयो त इन जुरे जमो सा जिना कया अची उन बेचारे जुरे जते बतलिया मानू हुजरो ठेल कोठो को ठेल ड्राए सपा मैदान करे थोड़ी टंगियो फांसी दियण जे ला हाणे जुरे जो रोए पो पयो ज़ारो कतारो चे पो अल्लाह जे वास्ते मोके फांसी न रियो पेनिया पेनिया बरकाता नफिल पढ़ जी इजाजत मिले बरकाता नफिल पढ़े या अल्लाह मसलो वाज़े कर मां जो चयो न मनियो आ जिना मां नाए कई मुझे अल्लाह बरकाता नफिल पढ़े अल्लाह से फरमायस जुरे जा यावा को बार खणी करे उनके घुरायो वनी उन का गालायो गालाइंदो आखिरकार माण्हुनि जो चरियो थी वियो पछाड़ी महिल फांसी के ॾिसी डिॼी वियो आहे नंढे ॼाव का ॿार खे खणी आया उन ॻाल्हायो त इन सां ज़िना बकरार कई आहे इन सां ज़िना जुरे ज पोइ उन खां माफ़ी बि वरितऊं तफ़सीर में लिखियो पियो आहे त उनखे भलो ठाहु को वरी ॿियो कमरो कोठो हुजरो बि ठाहे ॾिनो अबा जेको नफ़िल पढ़े निमाज़ माउ खे नफ़िल भञी करे जीउ न चवे उहो बि एॾो परेशान थींदो आहे जेको बुंड वांगुरु ख़ाली वेठो हुजे पोइ बि पंहिंजी पीउ माउ खे जीउ न चवे पोइ धेका त खाइंदो न दरपदर त थींदो एकड़ो अल्लाह जो बानो बचपन में उन का बचड़ो पुछे पो बाबा साईं ईशाए गुराब गुराब माना का अब्बा यो कावा बाबा यो शाए अब्बा यो कावा बाबा यो शाए पुत्र अब्बा शहजादा यो कावा 11 बेरा सवाल के नंढे होंदे जने इयो पुत्र न जो जवान थियो इन पंजे पी जवान थियो त इन पंजे पुत्र के चे काव के दिसी पुट हे चाहे चे काव चे भाई चे काव चे बा हे चाहे पुत्र मथो ही चटे वियो भेणा चवाए तो काव चे इलमाड़ी में फलाणे पासे में एकड़ी कापी पई थी खणी आ खणी जो आयो तो ने में लिखियल हो तू बचपन में मोको 11 बेरा पुछो त मा तो के प्यार सा जो कावा बकरी नाए गडो नाए रिढ नाए जा पर तो को अज मा 3 बेरा सवाल कयो आ त तू मशर जीवा जे बा है न मशर जे जाए सुकल काटन के तीली दीजे त ये सपा मशर जी वने त बाबा ई मानो न करे बेली अल्लाह जे वास्ते आलिम हो हाफिज हो पेशमा हो कारी हो दाढ़ी वाला हो बीड़ी पिया कहो सिगरेट पिया कहो नस्वार पियंदड़ हो नस्वार इस्तेमाल ता कयो नासता इस्तेमाल कयो जेड़ो भी गुनाह थव गुनाह मा पंजी जान छडायो पर बेली अल्लाह जे वास्ते पंजे मां पी जे आडो सीनो न साइजो एड़ा किन्ना थींदो जो दुनिया में कोई भी एड़ो किन्नो न थियो हुजूर तो चवे मां पी जे न फरमान जी मां मोहम्मद शफाअत न कंदस अबा मुजो महबूब शफाअत न करे तराना को तो असा के केर सुञाणे को धिकन ने थाबन मा तो असा के केर बचाए जिते सब नबी चंदा नफसी नफसी वो तू मां जो ना फरमान छा चने हदीस में इंदवा नबी अलैहि सलातो व सलाम फरमायो बरो आबाकुम तबरुकुम बनाउकुम पंजी अभी अमर सा सुनो सलूक लो अल्लाह ता के एड़ा बच्चा दींदो जेके तवा सा भी न्याणे नवा गुरायादार लजादार कंद खणी ता के जवाब न दींदा जिन भी दुनिया में पंजी अमर के बोरी चवा उनके बचन उन जो असर अन्या खराब क्योवा जिन भी पंजे बाबे जेला गदा चवा उन जो दुनिया में गदा का असर खराब देवा जिन पंजे मां के कुत्ती करे सड़वा अल्लाह तेजो कुत्ती का वधिक असर खराब क्योवा इन जे करे तुंजा पेशाब में पाखाने जा गंद जा रिलका धोई करे तो के लाल है शहजादो के इन जे करे तू बद अखलाक थी तो शायन बदमाशी कर तो दहशतगर्दी कर गुंडागर्दी कर तो फिरौन वांगुर मगरूरी कर ना लोड़ींदो अगे बेनिमादी माजी नाफरमानी कंदा पर हाने चंगा भला डाड़न सा निमादी मानो भी मां पी के इजान दा एकड़ो अल्लाह जो बानो मुंह वट आयो चेसी मुके पुट एड़ो ताए तपाए दिनो आ चवा तो या पाण मारिया या इनके काथे माराया सजी रात बस या पप जी अला शादी से तो पयो नशो भी करे तो पयो उथे तो पयो बस यो शाम जे टेम ते केमल चे तो 10,000 दे न त स्त्री खणी केमल मां के तो हणे केमल भेण के तो हणे असा त मूजी जानवर वांगुर वेल में पेजी आऊं बोले साहब अल्लाह जो वास्तो थी दुआ गुर को वजीफो दे अल्लाह काथे मारे मुजी जान छडाए एड़ो आजार कबो पीमा जेला तू नशो कयो तू यारी में फांसी वई दो तुझे पीमा जो तू बीड़ी पीती तू सिगरेट पीतो तू गुटको पीतो तू बराल भंग पीती तू चरस खादो तू अफीम खादो
तुझे कने शराब पीतो उन जो डमर पीमा ते केड़ो तुझे मथा पांजो अजाब आ चेसी हाणे मोटरसाइकिल वठरे 125 जाए वठी दिनी मास देरी न के टिनियन में अला काथे खपाए आयो पुछांस तो बस उलारा तो करे मारन जेला छा क्या जेल मोकलिया जेली भी कोन दा सुधरन छाइन काथे हनास बेंद अब एड़ा औलाद एड़ी हुंदिया जेका मां पी के शाइन बाह बेली बनजे अबे जो मुंह थोड़ो कमजोर हो जे त पीजे कोले ते हथ रख जे बाबा साईं तवा मायूस शाजे करे हो असा बेटा हूं तांजे बाउन के मजबूत करला अदसी अहमदुल्लाह जी रहमतुल्लाह जे मलफूजात में लिखियो पियो एकड़ो शख्स अल्लाह जो बानो उमर डाडी टिकी थी प्यस पुटो न के खारका कुछ देई पानी जी मशकी देई एकड़े शाइन जबल जे कुंड में उते इनके छड़ी आया हकल के ने खबरदार पियो अगे हड्डा प्या थव ये खणी जो हदा जो खणी आया पोशाक ने केन्यारे मुझे पी जा हदान मां भी पंजे पी साई वशर क्यो अब जेड़ी करनी तो तेड़ी भरनी थव जेड़ा भी गुनाहगार हो बेली अल्लाह जे वास्ते डाइन भी घर छडी दिया एकड़ो कुत्तो भी शितो दींदो पर मालिक जो दर छडे विंदो त मता नीमक हराम थिया अब जेकने के मानू के पगार ते बियार जे 5000 में नंढड़न बारन जा पेशाब वारा पाखाने वारा ये चढ़ा दोंदो हाँ बा धोंदो बुधायो सही तुझी जीजल तो के पेशाब मां मुटन मां पाखाने मां सिंग गोबा ये गंद मां धोई करे साफ कई तुझी दुश्मन हुजिया तो के ढूंढ ते ओछलिया कुत्ता तो के खाई वणंदा रात जे टेम में पानी जे बाल्टी में गोबाटो देया गोबाटो तो के अनाया शाइन तू मरी वनिया पर जान छुटी पवेया वा तुझी सजणा वा तुझे खेर ख्वावा वा तुझी दुश्मन नाही पहली अल्लाह जे वास्ते माफी जो कदर क्यों चो इंशाअल्लाह हदीस में इंदवा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कुल्लु ज़ुनूबि यग़फिरुल्लाहु मिन्हा हर गुनाह अल्लाह सही माफ कंदो आ इल्ला को कल वालिदैन पर मां पी जी ना फरमानी कंदड़ के माफी न मिलंदी आ फइन्नहु युअज्जिलु लिसाहिबि फिल हयाति क़ब्ल अल ममाति मां जे ना फरमान के मौत न इंदो आ अग में लोड़ींदो लोड़ दिसंदो बाद में मरंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमायो अचो हिजरत एकड़ो शख्स आयो या रसूल अल्लाह इन्नी तरकतु अबवैया व उम्मा यबकियाने अब या मर के शरी आयो रोवन था प्या अबा जिन जो अबो मान मुसलमान होजन ओ नबी से सा गड हिजरत ते रोवंदा न रोवंदा हुजूर फरमायो वंज पंजे मां पी के जी रवारे आयो वा ती पंजे मां पी के खिलाए मां मोहम्मद तो के अल्लाह का हिजरत जो सवाब हदीस में इंदवा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हय्या अलल जिहाद अचो जिहाद एकड़ो शख्स आयो या रसूल अल्लाह नबी से फरमाया अहयन मिन अबवै तुझे मापी मां को जिंदा वा हा मुंजा साईं मुंजी अमर जिंदा वा हुजूर फरमाया वन पंजे मां जी खिदमत कर मां मोहम्मद तो के अल्लाह का जिहाद जो सवाब जिहाद जो सवाब हिजरत जो सवाब छाजे करे अम्मड़ आपे जे खिदमत जे करे सोने उवे सकरनी के रब से रंगे आबाद कयो छाजे करे अब अम्मड़ जी खिदमत करने करे हजरत मूसा अलैहिस्सलाम रब का सवाल क्यों या अल्लाह जन्नत में मुझो संगती दोस्त के रोंदो अल्लाह फरमायो कासाई बुधो तो ने बा कासाई अडी ती अंधा हुंदान पर पंज आंगरियों बराबर ना है बकरार भी झड़ा हुंदान पर सब बराबर बा ना है आखिरकार हजरत मूसा अलैहिस्सलाम रब से के चो या अल्लाह भला यो काथे मिलंदो अल्लाह से उनके मालूमात दिनी फलानी जगह ते वने तो वो बाकाय सा गोश्त करे तो नरम बुटियो रखी पंज अमर जे ला धार करे तो उनका बाद में वांदो थियो हजरत मूसा अलैहिस्सलाम चस मां बे तो सा गडलन जे ला तैयार आ बिस्मिल्लाह तो हल उते जो आयो त घर पांजे हथन सा पाण उआ भाजी तैयार पो करे पंजी अमड़ के कुटी करे ये टेक दई करे उआ गोश्त में बाकरो गोश्त खरायो अल्लाह दिनो तव पंजी अबे कुरारे के बाकरो खरायो अल्लाह से एक जरेब मडा जरेब दींदो मुर्गी खाई पंजा भी खंदा क्या दवा पीमा कुरान जा भी क्या दवा गरीब हो तो वो खेरा ठीक है जेका ताकत हो जेवा पर अल्लाह देव तो पो त वठो नी बा मोके पंजा जरेब भी जमीन वा मालुकमान में रहे एकड़ो हमरा 10 सालन में बाकरो न खादे 10 सालन में महीने में उन जी आमदनी 2.5 लाख रुपया महीनो
छाजे करे जी असा के न वणंदो छा त तंजे करे मां भी ता के दस्यां तो पयो हुजूर फरमाया इना में दवा बिल जन्नत बाकरो गोश्त जन्नत जो नस्ल बाकरो गोश्त अब नस्ल जन्नत जो आ त भाजी भी जन्नत जी थींदी नी मुर्गी जो त नरी न गोलियो केड़ो आजा तई छा ने जो को नरी कोने को बा बिगे निकाह जी छा ने को निकाह ही कोने गोला के सांत तंजे करे अल्लाह देव पंजे बच्चन के आखिरकार वेचारी अमर जी जल कुराड़े हो जन जे करे दुआ थी करे हज़रत मूसा कलीम सवाल तो करे छाती चवे चे थी या अल्लाह मुझे बच्चे के जन्नत में हज़रत मूसा कलीमुल्लाह दोस्त बनाए दी जा चे फैसला थी या जोड़ थी हो छाती हो बा तंजे करे चो इंशाल्लाह अभी अमर जी खिदमत कंदा से चो हदीस में इंदवा नबी अलैहि सलातो व सलाम फरमायो कि सुबह सुबह सा पंजे अमर जी जल जो दीदार ज़ियारत कई 100 रुपयो भी न दिनाइस उनारे जा कपड़न जा पैसा भी न दिनाइस 500 रुपया जुती जा भी न दिनाइस कोई सामान शे भी न दिनाइस खाली पंजी मां जो दीदार कई दीदार जे करे अल्लाह सही उन बच्चे जे ला जन्नत जा दरवाजा खोले छड़ी नबी से फरमायो मामिन वलदिन बारिन यंजुर इला वालिदैहि नज़रत रहमतिन इल्ला रफ़ा अल्लाह ताला बेकुल्ली नज़रतिन हज्जतन मबरूरा जेको पंजे मां जो दीदार कंदो अल्लाह सी उन इंसान के दीदार जे करे हज कबूल जो सवाब अता कंदो वाह सोना उमर मुझे महबूब के चई या रसूल अल्लाह व इन नज़र मियत मर्रा साईं अखियों बंद करे वरे खोलिया 100 बेरा पंजे मां पी जो दीदार किया हुजूर फरमाए उमर अल्लाह अकबर मिन ज़ालिका रब तुझे लेखे का मथे अब जी अभी अमर जे सिर्फ खाली अखियों बंद करे खोले दीदार करण सा हज जो सवाब मिले ए हिजरत जो सवाब मिले ए शाइन जिहाद जो भी सवाब मिले बच्चा भी सालियो थी पवन रोजे में सुनो मोहम्मद भी पर्ची पवे रब भी पर्ची पवे तो बुधायो खटिए या हाराए नबी से फरमायो रिज़ा रब फी रिदल वालिद अल्लाह तने राजी थी ले जने अबे अमर के राजी कजा कावड़ ते कंट्रोल कजा गुस्से ते कंट्रोल कजा नबी से फरमायो एकरो ज़मानो इंदो अता अर्रजुल इमराता मानो पंजे सालुन जा गुलाम थींदा ज़ाल चवेस न केला वटिया चंदो जी सरकार हिकड़ो खाईंदी घणा घणा होजन हिकु दर्जन 2 या 3 ज़ाल चंद त केला वटिया त 5 दर्जन वठींदो पर जेकने अमर चंद दा बादन दा कोनन केला वटिया तू त मुंजो मथो ही चटे छडे आई नी कोन खेर पर में केला अरे नी भागा 100 रेड़ा बीठा है न लेकिन न ज़ाल चंद उनार वचिया कपड़ा वटिया 1 वगे जे बजाय 3 वठींदे अन्या भी किरो त कंदा सी जोना सजा ए भला ना है 3000 वारे वगो मजो ना है न में को 5000 वारो जे को 8000 वारो पर तू वगा पंज अमर के वठी दे अमर चंदिया भाई पैसा थई सही कारण दादी हिकड़ो वगो वन वापस दुकान वारे के मोटाए देया ज़ाल के 5 दीने तने भी ढो न थिंदस मां के 2 दीने को भी हिकड़ो वगो वापस मोटाईंदई अमर पाईंदई हथड़ा खणंदई जन्नत जा दरवाजा खोली पंदई ज़ाल के तू भले सुसकी भरल कपड़न जा वठी दे ना को भी चंदी अञा मजो इन में ना ट्रक वठी दे जा भले उन जी खिदमत कयो पर इए त कार न क्यों नहीं यार ज़ाल के 5 वगा मां के 1 वगो भी न ज़ाल के 3000 जी जुती ए मां बेचारी के 30 वाली जुती जी में कंडा भी अंदर हलिया वने जाती वजन ये तो मानो न करे पर मैं एकड़ो ज़मानो इंदो मानो पंजे ज़ालुन जा गुलाम थींदा पर पंजे मां जी जल जाई साईंदड़ थींदा अदना सदी कहो अक्सा अबाओ मानो यारन ते लुटाईंदा होटलन ते विंदा ना हां बाबा छा पींदो बोतल चाय जूस मानी छा खाईंदो मुर्गी छोला सिजी बाकरो छा खाईंदो भले 10000 बिल अचे खुशामद में यारन ते भरींदई पर 500 रुपए जो बाकरो गोश्त रान जो बूटियूं कपराए मां जे ला वठी इंदे उठ ते नांगो खाईंदस छा जण के बुंड खणी आया छा नबी नेवर में यारन ते लुटाईंदा छा न पर पी बेचारे के 100 रुपए जी वाच भी न दींदा अब इया गाल असा के मानू ते निशान दई नथा क्यों
अजकल आम थी वई आ मानो पी के गारियों था ॾियन अल्लाह जी ज़ात जो कसम आ मां पंहिंजे कन्नन सां ॿुधो हिकिड़ो हमरा पंहिंजी मां के गारियों पुॾे डायरेक्ट छा हुजूर फरमायो हिकिड़ो ज़मानो ईंदो माण्हू पंहिंजे माउ पीउ खे गारियूं ॾींदा साईं कीअं फरमाइनि जेको ॿिए जे पीउ खे गार थो ॾे उहो उन जे पीउ खे गार ॾींदो ॼण माना पंहिंजे पीउ खे हिन गारियूं खारायूं इहो त ॿ मिड़ई वकड़ सां हुयो पर हाणे माण्हू डायरेक्ट गारियूं था ॾियनि माउ खे ईसाइनि था अहिड़ा अहिड़ा गंदा लफ़्ज़ इस्तेमाल कनि था जो अल्लाह से पनाह ॾे अॼु बि वक़्तु अथव अबू अमर जहिड़ा अथव खर्चाए विझोनि राज़ी करे विझोनि हदीस में ईंदो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो रिज़ा रब फी रिज़ल वालिद रब जी रज़ा भी अमर जी रज़ामंदी में अथव व सख़त रब फी सख़तिल वालिद रब जो ॾमर अज़ाब कर अथव अबी अमर जी नाराज़गी में तो लखे मस्जिदूं ठरा मदरसा ठरा 70 हज उमरा करिया करा अब अमा नाराज़ थई नेड़ के गसाए कारो करे छॾ अल्लाह वटि हिक भी खैरात क़बूल न थींदई हिकिड़ो भी सजदो क़बूल न थींदई हिकिड़ो भी उमरो क़बूल न थींदई तंहिंजे करे चो पंहिंजी अबी अमर जी ख़िदमत कंदासीं नबी साहब फरमायो मन अल्लमका फहुव अबूका जे तव्हांखे तव्हांजे बच्चन खे क़ुरान पढ़ायो इहो उस्ताद भी तव्हांजो अबो भले कत जो नंढड़ो हुजे मिसाल तौर छा भले उम्र जो भी नंढो हुजे मन सवज का फहुव अबूका जिन तव्हांखे न्याणियूं ॾिनियूं आहिनि सोरो सस भी तव्हांजो अबो अथव जे तव्हांखे शायद पाले ताते जवान कयो आहे इहो भी तव्हांजो अबो आहे पर जेकॾहिं विड़ी पवन अबो ऐं उस्ताद पाण में अबो चवे हिय कर उस्ताद चवे हिय कर कम जायज होजे त इस्लाम चे तो उस्ताद जो हुक्म मथे आ छो त अबे जो अदब भी त उस्ताद से गारियो आ खैर पर में एकड़ो हमरा उस्ताद के दर ते भी गारियूं ॾेई वियो हिन वक्त ताईं अल्लाह से कुरान जो कायदो भी नसीब न थियो छा भले दाढ़ी भी त नमाज भी पढ़े थो पर कुरान नसीब नथो थिएस जिन उस्तादन जी बेअदबी कई आ सॼी जिंदगी दरपदर थिया न खुदा तिन के कुरान नसीब न कयो आ जिन अदब कयो आ बादब बानसीब बेअदब बेनसीब मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैहि अचन पा एकड़े बयान ताया काडे वञन पा पोन कलात जे इलाके में एकड़े शख्स के ॾिठऊं परे कारणियों के मौलाना साहब भाई ये वाकया इन जे करे ॿुधाए बा न त जी इंसानन में ईमानी गैरत अचे छा चइबा जी इंसान में अदब अचे हया अचे मुंहिंजो सोनो अली मुर्शिद अली चए थो चङाई जी ॻाल्हि लख दफ़ा बयान थियल हुजे तॾहिं बि उनखे मोहबत सां ॿुधजे आख़िरकार मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैहि आया फरमायो साईं मुंहिंजे अॻियां कपिड़ो पियो जंगन ते मौलाना साहब मुंहिंजे जंगन तां कपिड़ो परे कयो कपिड़ो जो परे कयो त ॿई जंगा कपिला अब ॿुधा त सही तो सा मसलो छाजे करे थियो से मां पंहिंजे अमर जे पेट में हुयसि मुंहिंजो बाबो दुनिया मां वफ़ात करे वियो अमर वेचारी मूंखे पाले ताते जवान करे शादी कराई रात जे टाइम में चयई त पुट ये तुझी ज़ाल वाडे सुती पई आ मूंखे तोखो सवा निंड नथी अचे रात जो 12 बजे अचण वारो 1 बजे आयो 1 बजे जो आयो त चे मानी दे अमर कावड़ में चस कावड़ में चमाट हयस त हिन भी वापस करे पंजे मां के चमाट हई जुती लाए करे पंजे मां के कुटन शुरू कई कुटे कुटे जने साणो थियो पो वनी खट ते आयो अमर वेचारी उथी या अल्लाह मोके वधी कई न जमीन जे तकते ते रहण जी काई भी जरूरत नाई मां जुतिन जे खाइण जी ताकत सगन थी समझा मुखे दुनिया मां घुरा कुछ अरसे का बाद में जीजल वफात करे वई उन का बाद में पैर में लिफ निकती लिफ में जीत पजी आ कैंसर जी बीमारी लगी वई अब मां पी जा पिट लोड़ींदा थव जीतन में कैंसर जी बीमारी में पैर कपरायो गोडो कपरायो बई जंगा कपराए छडियो हाने मोके मानो इए मानी टुकर देई विंदा जे कुत्ते के न उछलाए दीजे को गलन ला तैयार नाए को कपड़ा परण ला तैयार नाए मक्खन जा वलर मुझे मथा प्यान मौलाना दुनिया के चजिन जीजल के इजायो तिन जो असर डाढो किनो है खराब देवा हुजूर फरमायो मन अबाया मुद्दल्लाह ताला फी रिज़्क़े व युस्मन फी उम्र फलिया बर वालिदै जेको चाहे तो रिज़्क़ मोके बरकत वारो मिले जिंदगी इज्जत वारी मिले पर मैं मां पी जी खिदमत कयो ई मां ताके हदीसां तो बुधाया माशाअल्लाह एक एक हदीस जा लफ्ज एक एक हदीस जा एवे सेगा सवाल के वो से अबू अमर किया ने फरमाया अबू अमर मां जन्नत कता जी जन्नत अबा जेको पंजे मां पी के इजाए पूरा के जन्नत मिलंदी
जेको परचाईंदो उनखे जन्नत मिलंदी। माण्हू अॼुकल्ह ज़ाल खे बि ज़ोर ॾियनि था, ज़ाल खे समझो था नी, मां फारसी न थो ॻाल्हायां, सिंधी थो ॻाल्हायां। माण्हू ज़ाल खे ज़ोर था ॾियनि, थकिजी त न पई उते इनखे लॼ बि नथी थिए, सुस्ती बि नथी चढ़े, पर 5 मिंट पंहिंजे माउ जे पेरनि खे ज़ोर ॾींदे शर्म थो अचे। मोतबर आहे न, हे वज़ीर आला हो न, प्राइम मिनिस्टर आहे नी, ज़ाल खे ज़ोर ॾींदो त मोतबर थी वेंदो। छा माउ खे ज़ोर ॾींदो त वज़ारत जे उहिदे खां लही हेठि अची वेंदो। त माण्हू ज़ाल खे ज़ोर ॾींदे में बि नथा कीबा आहिनि, पर माउ खे ज़ोर ॾियण जे लाइ 1000 भेर सोचींदा त ॾियां या न ॾियां, इज्जत घटिजी वेंदी। छा कयां, संभरी संभरी वीचारी मां मरी थी वञे, ज़ोर न छा। तंहिंजे करे बुज़ुर्गनि खां ॿुधो हूंदव, जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे ॾे, छा जेका पंहिंजे ज़ाल मुड़ुस खे ज़ोर ॾे बग़ैर चवण जे, अल्लाह उनखे 70 तोला सोन ख़िरात जो सवाब। पर बच्चो पंहिंजे अबे खे अमड़ खे ज़ोर ॾे त मां हदीस न पढ़ी आहे, अॻिते मां पंहिंजे ज़हन में चवां थो, तव्हांखे त अल्लाह 500 तोला ख़िरात जो सवाब। पोइ 5 मिंट ॾियो, 10 मिंट ई ॾियो। बुज़ुर्गनि वज़ीफ़ो ॾिनो आहे, कहिड़े बि मसले में परेशान हुजो, मुंझल हुजो, 3 ॾींहं पंहिंजे अमड़ जो सुबुह जी निमाज़ खां पोइ ज़ियारत बि कयो, पुठी बि ठपरायो, उन खां दुआ घुरायो। अल्लाह तव्हांजूं समूरियूं बीमारियूं, मुसीबतूं, तकलीफ़ां दूर कंदो। टंडे मुरीद हैदर जे इलाइक़े में हिकिड़े अल्लाह जे बानी या बानीअ खे हिसाबी असर हो, उहो वीचारो हदीस में न आहे लिखियल, वो पंहिंजे अकुल जे हिसाब सां पंहिंजे माउ जा पेर धोई पीअंदो तो उनके हिसाब असर छड़े वेंदो। मौलाना मोहम्मद ईसा टावरी साहब दमद बरकातुल आलिया पंहिंजे तकरीर में चयो आ, हिकड़ी हमरा के का बीमारी अड़ी जिन को इलाज न पो लगेस, आखिरकार पंहिंजे मां जा पेर धोई पीतई, अल्लाह उन जी बीमारी सब खत्म करे छडियो। ता पेर धोई न पीजो, ता पंहिंजे अमड़ के बाकरो गोश्त खारायो, 30 रुपए जो 500 रुपए जो या को उनारे जो वगो वठी पारायो, अल्लाह तांजा सब गम दूर करे छडियो। छाबा जेको मूं वटि आहे कुरान तोखे ॿुधायां थो, हदीस आहे तोखे ॿुधायां थो, मूं वटि वधीक ॿियो को डंडो कोन्हे त को मथो खणी फाड़िया कंहिंजो त पोइ वञी को माउ पीउ जी ख़िदमत करे। उस्तादनि जो बि अदब कयो, आलिमनि जो बि अदब कयो, अबी अमर जो बि अदब कयो। मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने अमर जी जल दुनिया मां वफ़ात करे बि महबूब खे चई त मोहम्मद मां आमिना तुंहिंजी अमर दुनिया मां वञण वारी आहियां। हुज़ूर एॾा रोना मुंहिंजी जीजल मां दुनिया में कंहिंखे चवंदुसि अमर शायद। आखिरकार महबूब के अमर के जने उते रस्ते में मक्के मदीने जे विच ते एकड़ो इलाको आ, उते दफनाए वियो। मुंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अमर जे कब्र जे मथा ई बाबराल रोवन ज़ारो कतारा जे थंज जो बार न रोए पयो। मुंजे महबूब के पंहिंजे अमर सा प्यार हो, पंहिंजे शाइन वडनन सा प्यार हो, मोहब्बत हुई। तंजे करे कुरान तो चे कुलिन कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम। अगर चाहो था ता अल्लाह जा प्यारा बाना बनजो, मुझे सोने मोहम्मद जी ताबेदारी कयो, मुझे महबूब अमर जो अदब कयो आ, मुझे महबूब अमर जी खिदमत कई आ, मुझे महबूब अमर जो हया अदब सेखारियो आ। वो असा महबूब जी ताबेदारी कंदा से त युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह असा सा प्यार कंदो, व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह असा जा गुनाह माफ कंदो, अल्लाह असा ते पर्ची पंदो, अल्लाह असा के एड़ा बच्चा दींदो। हयादार कंदो खणी असा के जवाब कंद खणी जवाब बाबा असा के हदीस में इंदो आ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्नल्लाह ताला हरम अला सलासतिन, तीन किस्मन जे इंसानन ते अल्लाह जन्नत हराम कया। फरमाए आको उम्मी, जेको मां के ईज़ाए दो पंहिंजे मां जी नाफरमानी करे दो, इन नीमक हराम बदबख्त इन नामकूल इंसान ते अल्लाह जन्नत हराम कया। रब मां जे नाफरमानी जे करे जन्नत हराम करे। अथवा को गोठ में को पीर वली एड़ो को वली गोस जेको तांगे जन्नत वठी दे अथवा बा। पर मैं मुदमिनुल खमर जेको शराब पी पी मरियो तौबा न थियस, इन ते अल्लाह जन्नत हराम कया। मन शरबल खमर फकत नका खालता, जे शराब पी तो पंहिंजी मासीअ सां ज़िना कया। छा कई मुंजो सोनो अली मुर्शिद अली तो चे, अगर दरिया में समंदर में वाह हलंदड़ पानी में शराब जो कतरो किरी पवे, वो पानी वडन वान मा नंढे वाह में अचे, वान मा वाटर में अचे, जमीन में अचे, उन मा पोख थे। मां अली जो घोड़ो उन जमीन मा पोख जे गाह के चक हणे त मां अली उन घोड़े ते भी सवारी कंदे बर्दाश्त न कंदा।
एडी नफरत शराब का। हाँ पानी के टांकी में जेकने शराब जो कतरो किरी पवे, जिन भी वजू के वा सबनी जी नमाज न थी। जिन भी कपड़ा धोता न ये कपड़ा पलीतन ये शैन पाक न थींदा। अबा शराब भलो कोने, इन नशे का पाण के बचायो। ये मर्द ॾाढो वधी वियो आजकल। अगे मर्द हलाइंदा चरस अफीम, हाणे मायूं भी हलाइन तो चरस। असांजे मोरी जे इलाके में हिकिड़ी माई पैदा थी आहे, कार करे छॾियो अथई ॿारनि ते। 6 सालनि जा 7 सालनि जा नंढड़ा नंढड़ा ॿार वेचारा चरस अफीम खाइनि था पिया छाइनि। त बाबा इन नशे खां पाण खे बचायो, अल्लाह जे वास्ते पंहिंजे बच्चनि खे कंट्रोल कयो। मौलाना सबगतुल्लाह जोगी साहब बयान में चवंदा, हिकिड़ो अल्लाह जो बानो आयो कि मौलाना साहब असां वारे पुट छा कयो आहे, ॿलठियूं मोखे आयूं ते ॿलठियूं माणस खे आयूं ते। के बाबा इनके घुरायो भला, घुरायोसि चेसि मां छा कया, मूंखे अबे सेखारियो ईअं आहे, मां बकरियूं चारींदो हुअसि। अबे चयो त अबा जॾहिं बकरियूं या बकरा पाण में विड़ी पवन, पोइ कन खां वठी ॿ लपाटो हुनखे ॿ लपाटो हुनखे, अबो अमड़ पाण में विड़नि पिया। मां चयो मां न विड़ो न मुड़िया, ॿलठियूं हुनखे ॿलठियूं हुनखे। जेको मूंखे सेखारियो अथव मां उहो ई थो कयां नी। तव्हां बि जहिड़ो बकरियूं चारण सेखारींदव ॿियो न सेखारींदो त पोइ ईअं थींदव न। पाण में विड़ी पवंदी त पोइ सोटी खणी करे बसि हुनखे हणंदो हुनखे हणंदो। कुझु माण्हू पाण बि त औलाद खे अदब सेखारे न। जेको पीउ पुट खे चवे अब हिन चाचे खे भुजो ॾे हो त ॾींदो, पर कावड़ में ॿिए ॾींहुं पाण खे बि ॾींदव न। नबी से फरमायो सुबह खां शाम ताईं हेॾा हिकिड़ो खिरात करे 500 देगियूं लाहे, हेॾा 5 मिंट को पंहिंजे बच्चे खे अदब सेखारे। 500 देगिन हदीस में 500 जी ॻाल्हि न आहे, मां अंदाज़ो थो कयां। सुबह खां शाम ते 500 देगियूं लायो, सॼे इलाइक़े में ऐलान कयो 500 देगियूं खपी वेंदी। ठीकु आहे, 5 मिंट जेको औलाद खे अदब सेखारे थो, इहो सॼे ॾींहं जे खिरात करण खां अल्लाह वटि वधीक भलो आहे। हिकिड़ो अल्लाह जो बानो पंहिंजे अमड़ जी खिदमत कंदो, अमड़ वेचारी जीजल उनखे दुआऊं कंदी। 3 भाइर हुया, बाबो उन्हनि जो वफ़ात करे वियो। ॾिठो न भा 8 ॾींहं अमड़ हिक वटि रहंदी, 8 ॾींहं ॿिए वटि रहंदी। पोइ जॾहिं बाबो गुज़ारे वियनि त पोइ उन चयो न यार तव्हां लॻे थो अमड़ जे करे तंग थी आओ, अबे जा जेके मिल्कियत जा हिसा आहिनि मां तव्हांखे ॾिना, इहा अमड़ मूंखे ॾियो। उन्हनि ख़ुशीअ में चयो त भली ॻाल्हि आहे, हरू भरू कुराड़ी आहे छा टाइल ते थुकूं छिलाईंदी टाइल ख़राब थींदी। मां चवंदो आहियां थुक हणजी अहिड़ी टाइल खे जेका तव्हांखे पंहिंजे बाबे खां परे करे, जेका तव्हांखे पंहिंजे अबे खां परे करे। अहिड़नि मालनि खे अहिड़नि बंगलनि खां भला हो ज़मीन ते शिनकार करे वियो त सुठी शइ आहे। हा बाबा, पोइ आख़िरकार वो अल्लाह जी बानी पंहिंजे बच्चे खे दुआ कंदी, या अल्लाह मुंहिंजे बच्चे खे रिज़्क़ ॾिजा पर बरकत वारो ॾिजा। कुछ अरसे खां बाद में जॾहिं जीजल वफ़ात करे वई, ख्वाब में ॾिठई अल्लाह जा बाना कोठ जे फलाणे कोठ जे न फलाणे कुंड में पत्थर जे हेठां फलाणा सोना सिक्का पिया थी। छे बरकत या बेबरकत, छे बेबरकत। 3 घणा 3। आखिरकार ज़ाल खे ॿुधायई ख्वाब में ॾिठो आ कोठ जे न कुंड में पत्थर जे हेठां सोना सिक्का 3 पियान, पर ख्वाब में पुछा कई मान त बरकत या बेबरकत। तो न ख्वाब वारे चो बेबरकत आ। ज़ाल चद निभागा खणी आ बरकत या बेबरकत आ, खाई त ठठ क्यों पो ॾिसंदासीं। जे मोके मुंहिंजी जीजल दुआ ॾिनी आ बरकत जी, मां बेबरकत या सोना सिक्का खण ला तयार न आहियां। आखिरकार वरी ख्वाब ॾिठई अल्लाह जा बाना इन कुंड में गोठ जे फलाणे कुंड में पत्थर जे हेठां 15 सोना सिक्का पिया थी। चे बरकत आ बेबरकत आ, चे बेबरकत आ। अमड़ चे लोली नहीं आ बेबरकत। ज़ाल चई खणी वेंदा ॿिया हरू भरू जाइन, तू बरकत ऐं बेबरकत जे कढ वक़्त विञाए छॾींदे। आखिरकार 3 भेरे ख्वाब ॾिठई अल्लाह जा बाना इन गोठ जे कुंड में पत्थर जे हेठां हिकिड़ो सोनो सिक्को पियो थी, पर एॾी न में बरकत थी, एॾी बरकत थी सॼी ज़िंदगी खाईंदे पर खपाए न सघंदे। वञे त वाक़ई उन पत्थर जे हेठां सोनो सिक्को पियो। पुराणे ज़माने जो अची वापार शुरू कयईं, शुरू जो कयईं त पंहिंजे भाइरनि खां बि आसूदो थी। हिकिड़ो अल्लाह जो बानो पंहिंजे बाबे जी ख़िदमत कंदो, बाबो वीचारो वफ़ात करे वियो। सखन बिराज ते मच्छू पकड़ी बिड़ाऊंदा, बिस्मिल्लाह करे मच्छी जो वठई उनखे पाण अॻे कुआड़ियूं हूंदियूं हर घर में आहिनि, पाण उनखे सेहो कंदा कटींदा वॾींदा। जॾहिं उन मच्छीअ खे कटे त उन मां अंदरां 3 हीरा निकिता।
क्या टे हीरा चमकदार वडा पाड़े में वाणियो शख्स रहे पो वाणे के चे भला हीरा खपनी या न चे हा खपन चे भला घणे में वठंदे चे टे खच्चर सामान जा सथियल भरियल वजन ए टे खुरजीना जेके पैसन जो हुंदी वगे असा कोन ॾिजे खुरजीना मां भी लफ्ज ॿुधो आयो आखिरकार वाणियो वठियो चंदनियन का बाद में वरी वाणियो आयो अन्या भी को हीरो थी चे हाणे मां रकम पाण लगाईंदम चे तू लगा चे 7 खच्चर ऐं सामान सां भरियल अनाज सां ऐं 7 खुरजीना चे ॾिनियो मैं वाणी छा के उहे बहिरा खणी वक्त जेके बादशाह के जिम्मेदार दे ॾिनई वो बादशाह चरियो थी पियो सफ़ा चे मोके अन्या हिकड़ो हीरो खपे वो अल्लाह जो बानो बादशाह गोलींदे इन अबे जी खिदमत कंदड़ शख्स वट पहुतो चीज बा जेका तू रकम चवे त मां तो के दिया के 70 खच्चर वठंदो मैं अनाज सां भरियल हुंदा सोना सिक्का भी वठंदो मैं चांदी जा सिक्का भी वठंदो मैं अबा जिन खिदमत कई पंजे मां जी अल्लाह जो कसम अग में उन दे मौत न आयो पिने पंजे मां जी जल जी दुआ जो फल खुदा तिन के देखारियो जिन अबे जी खिदमत कई तिन के खुदा मौत न दिनो पिने अबे जी दुआ जो उनन चैन मेवो खादो बाद में तिन के मौत आयो तंजे करे अल्लाह जो कुरान सच्चो वा कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी मुजा सुना महबूब तू च अल्लाह जा प्यारा बाना बनजन चायो था फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो महबूब अबे अमर जो अदब सिखारियो आ अबे अमर जो अदब कण के महबूब पाक जी फरमा बरदारी आ महबूब जी फरमा बरदारी थी वई यो बेवकुम अल्लाह ता सा प्यार कंदो वयगफिर लकुम ज़ुनूबकुम तांजा गुनाह धोई साफ कंदो वल्लाहु गफूरुर रहीम अल्लाह बख्शिंदड़ा राम कंदड़ा कुत्तो भी शितो थींदो आ मालिक जो दर छडींदो आ मता नीम कराम ते डायण भी एकड़ो घर छडींदी आ तंजे करे केडी भी कावड़ अची वनेव गुस्सो अची वनेव पाण के कंट्रोल कंदा कयो कने कने इए थींदो आ त अबो गाल न समझंदो आ को कावड़ में लफ्ज अची विंदो एकड़ो वाक्यो आ बस सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन जिन ला नबी से फरमाए जेको जन्नती जो दीदार कन चाहे हे जवान जेको अचे तो जन्नती आ पंजी पुट हजरत अब्दुर्रहमान के छे त मेहमानन के मानी खारा त मां ये कुकी खणी नबी से के खारा मोटी तो अचा इलाही टाइम लगियो मेहमानन चयो अल्लाह जी जात जो कसम आ सुने अबू बकर को सवा मानी जो गिरो न खाइंदा इलाही टाइम थियो उन का बाद में सोनो अबू बकर आयो पुछा के भला मेहमान मानी खा दिया के न खा दिया त कावड़ में अचिया हजरत अब्दुर्रहमान जी मां बुधा को कनन सा पो जने थदा थया त पो बराल मुजी अमर केस तुजी यारन कसम क्यों आ अल्लाह जो कसम मानी न खाइंदा से उन बेचारे जो केड़ो कसूर आ अबो जेकने पादर खणी करे मुंह में हाणे न जैसा भी बोड़े तने भी उनके कंधो खणी मथे तकण जी भी इजाजत ना है हुजूर फरमायो मां भी ईजाइन बा कपिन व बंदूक खणी मारिन व उनन का इंतकाम वठन हराम आ अल्लाह का दुआ वा अल्लाह से तो असा सबनी के अबे अमर जी अदब एहतराम जी तौफीक अता फरमाए जिन जा वड़ा दुनिया में फौत थिया अल्लाह उनन मरूमीन जी कब्र के जन्नत जे बागन में बाग बनाए वमा अलैना